नंद सिंह महाराज जेके हुया, उन्हनि वटि कुछ सेवक जेके सेवा कंदा हा, उन्हनि मां ॿ सेवादारी, उन्हनि खां कुछ ग़लती थी वई। चओ हरे राम। ध्यान ॾिजो भाई, ॾाढी सुंदर छोटी सी घटना पर ॾाढो प्रेम ॾियण वारी। कि कोई त्रुटि थी वई, सेवा जे विच कोई ग़लती थी वई, संगत जे विच में संतन उन्हनि खे डांटियो, खूब डांटियो। ये तव्हां मूर्ख आहियो, ये तव्हां एॾी वॾी ग़लती था कयो। पुराणा सेवादारी थी करे ॾिसो भैया, नयन खे त वरी बि माफ़ी मिलंदी आहे, यादि रखिजो, हा न। नयो नयो ॿार अगरि अचे त टीचर उन सां थोरो सो वधीक पहिरियों त प्रेम सां बि पेश ईंदा आहिनि ऐं उनखे डांटींदा बि घटि आहिनि, हा न। पर पुराणो अगरि ग़लती करे त उनखे डांट मिलंदी आहे ऐं मिलणी बि खपे। चओ हरे राम। कि अगरि असां पुराणा थी करे बि ग़लतियूं कंदासीं त पोइ छा सिखियासीं सतगुरनि खां? पोइ त उन्हनि जी महिनत अजाई वई जेकी उन्हनि महिनत कई असांजे मथां। खूब डांटियो बाबा नंद सिंह महाराज, खूब डांटियो संगत जे विच में। ऐं डांटे 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 ॿियनि सेवादारनि खे चयो, भई हिन ॿिन्हिनि खे बांह पकड़े करे धक्का ॾेई ॿाहिरि कढो ऐं परे ताणी छॾे अचो कि वापसि बि न अचनि दरबार कढी छॾोनि ॿाहिरि। वाकई उन्हनि खे सेवादारनि ॿाहिरि कढिया धक्का ॾेई करे, जीअं गुरु आज्ञा हुई। वञनि पिया त हिकिड़ो जेको सेवक हुयो उन में चवणु लॻो, अरे यार थोड़ी सी त ग़लती थी, छोटी सी ग़लती थी, एॾो नाराज़ थी विया संत? एॾी वॾी त असां कोई ग़लती न कईसीं, असांखे डांटना, अकेले में डांटना, संगत जे विच में डांटियो अथऊं। चओ हरे राम। इहो संतन सही न कयो, ईअं न करणो। अकेले में डांटनि हा, वरी हलो ठीकु आहे डांटियूं बि सभिनीनि जे साम्हूं, हाणे वरी अलॻि बि करे छॾियूं, ॿाहिरि कढी छॾियूं। चवंदा कॾहिं सेवा में न अचिजो, गुरू दर ते न अचिजो। ॿियो जेको गुरू भाई हुनजो हुयो, जंहिंखां हुनखां बि ग़लती थी, उहो दिलासो ॾियणु लॻो, उहो चवणु लॻो, अरे न भैया ठीकु आहे, असांजा गुरू आहिनि, उन्हनि जो पूरो अधिकार आहे डांटण जो, ये बि उन्हनि जी कृपा आहे, उन्हनि जी दया आहे। चई अरे सभु ठीकु आहे, डांटण कोई ॻाल्हि न आहे, ॿाहिरि छो कढियो अथऊं? ॿाहिरि त घटि में घटि न ॾियनि हा, वरी चयो अथऊं धिका ॾेई करे हिननि खे ॿाहिरि कढो, इहो त सही न आहे। चओ हरे राम। तॾहिं उन पंहिंजे भाव में उन सेवक चयो कि अरे न भाई, तूं वधीक वीचार न कर। जीअं असां उन्हनि खे पंहिंजो सम्झंदा आहियूं, उहे बि असांखे पंहिंजो सम्झंदा आहिनि। ऐं डांटियूं त पोइ छा आहे, उन्हनि कृपा ई त कई आहे, उहे पंहिंजो सम्झंदा आहिनि। पंहिंजनि खे ई त डांट मिलंदी आहे, पंहिंजनि जी त थोरी घणी परीक्षा थींदी आहे, पंहिंजनि खे ई त माण्हू चई सघंदो आहे न। तूं वधीक वीचार न कर। एतिरो चवणु ऐं बाबा नंद सिंह महाराज वरी पंहिंजो हिकिड़ो सेवक मोकिलियो, चयो वञो उन ॿिन्हिनि खे जल्दी वापसि वठी अचो। चओ हरे राम। वापसि वठी आया। हाणे उहे जेके ॿई अची करे पहुता, प्रणाम कयूं संतनि खे। चयूं बाबा, पहिरियों त चवणु लॻा माफ़ी थी वई, माफ़ी ॾिजो, ग़लती थी वई, तव्हां कृपा कयो, असांजा गुनाह बख़्शियो, तव्हां बख़्शणहार आहियो। ॿियो सेवादारी जेको हुयो उहो चवणु लॻो, बाबा वरी घुरायो अथव, हाणे त थोरी देरि पहिरियों तव्हां धक्का ॾेई करे असांखे ॿाहिरि कढियो, वरी सॾु करायो अथव, कहिड़ो राज आहे? तॾहिं उन्हनि खिली खिली करे, संत त ॿुधाईंदा आहिनि कि उन्हनि गार बि ॾिनी। चओ हरे राम। उन्हनि खिली खिली करे चयो कि अरे भैया, थोरी देरि पहिरियों तव्हां छा पिया चओ कि संत असांखे पंहिंजो सम्झंदा आहिनि। इहे वचन तव्हांजे मुख मां निकिता न, हाणे पंहिंजो सम्झो आहे त भैया कहिड़ो बि हुजे पंहिंजो ई आहे, वापसि त घुराइणो पवंदो। उहो काॾे परे बीह करे उन्हनि पाण में ॻाल्हायो हुयो कि उहो गुरू असांखे पंहिंजो सम्झंदा आहिनि, डांटियो अथऊं, ठीकु आहे कोई ॻाल्हि न आहे, गुरू ई त आहिनि ऐं पंहिंजो सम्झी करे डांटनि था। इहो उन्हनि ॿुधी वरितो ऐं उन्हनि खे वापसि घुराए वठो कि ठीकु आहे, जीअं बि आहिनि त पंहिंजा। चओ हरे राम। आहिनि त पंहिंजा, पंहिंजनि खे कीअं परे कयूं? चओ राम। एतिरो प्रेम कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। पर असांजो प्रेम त कुझु बि न आहे उन्हनि जे साम्हूं। असां त बिल्कुलु बि प्रेम न कंदा आहियूं पंहिंजे सतगुरनि खां। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।